अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 12 जून 2022 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह बजट खे ग़रीब दुश्मन करार ॾेई छॾियो। अवामी तहरीक पारां डेमनि लाइ रखियल रक़म ग़रीबनि खे ॾियण जो मुतालबो। जीअं सिंध मुहाज़ सिंध खे हिसे जो पाणी फ़राहम करण जो मुतालबो करे छॾियो। 26 जून ते हैदराबाद में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणे जो ऐलान। सिंध मां पाणी जी खोट ख़त्म न थी, जामशोरो नवाबशाह मीरपुर बठोरे में एहतिजाजी मुज़ाहिरा। गोलारची में पुरहतन जो महांगाई ऐं घटि उजरत ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। बदीन सां वास्तो रखंदड़ सीनियर सियासतदान डॉक्टर सिकंदर मंधरो लाॾाणो करे वियो। नामियारे शाइर माणिक मलाह जी तबियत ख़राब। सकाफ़त खाते खे संस इलाज कराइण जो मुतालबो। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बदीन सां वास्तो रखंदड़ PP जो सीनियर अॻवान सेनेटर डॉक्टर सिकंदर मंधरो लाॾाणो करे वियो। डॉक्टर सिकंदर मंधरो अमेरिका में इलाज हेठि हो, जिते हुन पसाह पूरा कया। ख़ानदानी ज़रीअनि मूजिबि 3 ॾींहनि बाद संस मढ़ पाकिस्तान आंदो वेंदो, जंहिं बाद बदीन में संस तदफ़ीन कई वेंदी। 78 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियल सिकंदर मंधरे जो तालुक़ ज़िले बदीन सां हो। डॉक्टर सिकंदर मंधरो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो वेझो साथी ऐं पीपल्स पार्टी जो बानी कारकुन हो। नामियारे शाइर माणिक मलाह जी बीमारी सबबि हालत गणती जोगी थी वई आहे। संस कंहिं बि सार न लधी आहे। सिंध जे साञाहवंदनि अदीबनि शाइरनि माशूक धारजो, अली नवाज़ ॾाहिरी, असद किरियो, ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, कासिम ख़ासकेली, दरस मजीद, मुख़्तियार वको, दीदार शाद गोपांग, जानी ख़ासकेली ॿियनि सिंध जे सकाफ़त खाते खे अपील कई आहे त नामियारे शाइर माणिक मलाह जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संस ज़िंदगी बचाई वञे। सिंधी ॿोली जे नामियारे शाइर, सिंधी अदबी संगत सकरन जे अॻूणे सेक्रेटरी ऐं गीतनि जे हवाले सां मशहूरु शाइर माणिक मलाह जी गुर्दनि जी तकलीफ़ सबबि हालत ॻणतीअ जोगी आहे, जॾहिं त हूअ बेयारो मददगार सकरंड में पंहिंजे घर अंदरि बिस्तर भेड़ो थियल आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन ऐं सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह सालियानी बजट खे अवाम दुश्मन ऐं ग़रीब दुश्मन करार ॾींदे चयो आहे त हीउ बजट महांगाई जो तूफ़ान आणींदो। हुकुमरान IMF जे हिदायतुनि ते बजट पेश कयो आहे। नेबज़दा हुकूमत हर हफ़्ते महांगाई ऐं नाअहली सबबि समूरा रिकॉर्ड टोड़े रही आहे। हीउ बजट तबाही जी एजेंडा आहे। अवामी तहरीक महांगाई में घाटे टोड़े इज़ाफ़े, मज़दूरनि जी ॾिहाड़ी साॻी, पर वज़ीरनि मशीरनि जी पघारनि में 7 लख रुपयनि जी वाध खे रद्द कंदे चयो आहे त हीउ बजट आलमी मालियाती इदारनि ऐं उन जे मक़ामी एजेंडनि जे फ़ाइदे ऐं मुल्की अवाम खे महांगाई जे घाणे में पीअण वारी बजट आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान राहिल भुट्टो, अली मोहम्मद परवेज़ ऐं मेहरान सिंधी पंहिंजे गॾियल बयान में कयो आहे। अॻवाननि पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त मुल्क में सिहत जूं सहूलियतूं आणल बि आहिनि। माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश गॾह गाॾनि ऐं कुल्हनि ते खणी इस्पतालनि खां घर पहुचण ते मजबूर आहिनि, पर पोइ बि सिहत जी बजट में 130 अरब रुपयनि जी कटौती करे मौजूदा इक़्तिदारी पार्टियुनि जी इतिहादी हुकूमत माण्हुनि खे इलाज खां महरूम करे छॾियो आहे। हुननि चयो त मौजूदा हुकूमत IMF ऐं ॿियनि साम्राजी इदारनि जी फरमाइश ते अवाम लाइ ॾिनल सब्सिडियूं ख़तमु करे नवां टैक्स मढ़ी अवाम खां जीअण जो हक़ बि खसे वरितो आहे।
मज़दूरनि जी ॾिहाड़ी में टके जी बि वाध नाहे कई वई, पर किरोड़े रुपया ऐं सरकारी पैसनि मां हज, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा, मुल्क जे अंदरि अच वञ में अवाम जे पैसे में वरितल गाॾियूं ऐं पेट्रोल इस्तेमालु करण समेत वज़ीरनि मशीरनि जे पघारनि में लखें रुपया वाध कई वई आहे। अवामी तहरीक जे अॻवाननि मुतालबो कयो त डेमनि लाइ रखियल रक़म जा पैसा हारियुनि खे आसान किस्तनि ऐं बिना व्याज ते कर्ज़ लाइ ॾिना वञनि। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त सिंध में ॾुकार वारी सूरतहाल सबबि गुरबत में इज़ाफ़ो थियो आहे। पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में सिंध खे तबाह कयो वियो, जंहिंमें बुख बदहाली ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध अंदरि बजट लैप्स थियनि थियूं, पर तरक़ियाती कम नथा थियनि। सिंध में पंजाब तरफ़ां पाणी जी हथरादू खोट पैदा करे सिंधियुनि खे उञो रखियो पियो वञे। ॿिए तरफ़ सिंध जे मैदनी वसीलनि जी मुसलसिल लुटमार जारी आहे, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी बि भाङे भईवार आहे। हुन वधीक चयो त 26 जून ते पाणी खोट ख़िलाफ़ हैदराबाद में एहतिजाजी धरणो हणंदासीं। IMF प्रोग्राम जी बहाली लाइ हुकूमत खे पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में तरतीबवार 23 ऐं 55 रुपयनि जी वाध करणी पवंदी। ज़रीन मूजिबि गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 2 भेरा 30 रुपया वाध करण खां पोइ इम्कान आहे त हुकूमत नए माली साल जी शुरूआति खां अॻु तेल ते सब्सिडी मुकमिल तौरु ख़तमु कंदी। आलमी मार्केट में तेल जे हाणोके अघनि खे नज़र में रखंदे पेट्रोल ते सब्सिडी 23 रुपया, जॾहिं त डीज़ल ते 55 रुपया आहे। अघनि खे उघरा ईंदड़ हफ़्ते हतमी शिकल ॾींदो ऐं पंहिंजी सिफ़ारिशनि खां वज़ीर अज़म खे आगाह कंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 60 रुपया वाध ऐं IMF जी मंज़ूर कयल बजट पेश करण खां पोइ आमतौरु ख़्यालु कयो पियो वञे त IMF प्रोग्राम जी बहाली लाइ समूरा पेश कयल शर्त पूरा कया विया आहिनि, पर मामिलो ईअं न आहे। चयो पियो वञे त पहिरियों वॾियूं रंडकूं नए माली साल जी शुरूआति सां तेल ते समूरनि सब्सिडियुनि जो ख़ात्मो आहे। ज़रीन जो चवणु आहे त अघनि में गुज़िरियल वाध वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल ते बाक़ी रहियल सब्सिडी तरतीबवार 9 ऐं 25 रुपया हुई ऐं हाणे आलमी सतह ते अघनि में वाध जे करे सब्सिडी में बि वाध थी आहे। शहबाज शरीफ़ जी क़यादत हेठि इतिहादी हुकूमत लाइ हीउ तमामु घणो ॾुखियो वक़्तु आहे, छो जो सभु उहो ई सम्झी रहिया आहिनि त ॾुखिया फ़ैसिला कया विया आहिनि। पर हाणे हुकूमत खे पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वधीक 23 ऐं 55 रुपया तरतीबवार वाध करणी पवंदी। तेल अघनि ते सब्सिडी ख़तमु करण बिना IMF का रिआयत न ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त पाकिस्तान में तेल अघनि में वाध कई वेंदी। मुआशी माहिरनि नए माली साल जी बजट में ॻुझनि टैक्सनि बाबति ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त उन सां विचोले तबिके जे ॾुखियाईनि में इज़ाफ़ो थींदो। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त हिन बजट में जेको तबिको सभ खां वधीक नज़रअंदाज़ थियो ऐं जंहिं ते सभ खां वधीक भार पवण वारो आहे, उहो मुल्क जो विचोलो तबिको आहे। टैक्सनि जी मद में थींदड़ वाध ऐं तेल ऐं गैस ते लेवी जी मद में घणो करे उगाड़ियुनि सां महांगाई में वाध थींदी ऐं विचोले तबिके खे भार खणणो पवंदो। परॾेही ख़बरूं इदारे जी रिपोर्ट मूजिबि मुआशी माहिरनि जो चवणु आहे त हिन बजट में कुझु अहिड़ा टैक्स ऐं लेवीज़ शामिल आहिनि जिन बजट तक़रीर में ज़िक्र न हो, पर फाइनेंशियल बिल में उहे शामिल आहिनि ऐं उन जे करे मुल्क में महांगाई वधंदी ऐं उन्हनि जो सभ खां वॾो निशानो विचोलो तबिको हूंदो। वफ़ाक़ी बजट में हुकूमत तरफ़ां सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में वाध जो ऐलान कयो वियो ऐं रिटायर सरकारी मुलाज़िमनि जे पैसनि में 5% पेंशन वधाई वई। मुआशी मामलनि जे माहिर शहज़ोर लोधी चयो त पघार खणंदड़ तबिके लाइ हिन बजट में हिकु रिलीफ त टैक्स स्लैब में तब्दीली ऐं 6 लख जी सालियानी आमदनी ते टैक्स छूट सां 6 लख खां 12 लख ताईं आमदनी ते रुगो 100 रुपया टैक्स अदा करण जी सहूलियत आहे, जंहिंजो मतिलबु आहे त हिन तबिके खे बि टैक्स छूट हासिल हूंदी। मईशत ऐं समाजात वारनि मामलनि जे माहिर डॉक्टर आलिया हाशमी चवे थी त हिन बजट में हूअं त विचोले तबिके लाइ को ख़ासि रिलीफ न आहे, सवाइ उनजे त सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में वाध कई वई आहे। उन सां गॾु पघार खणंदड़ तबिके खे बि टैक्स स्लैब्स ऐं टैक्स जी हद में छूट ॾिनी वई आहे। उन रिलीफ खां सवाइ विचोले तबिके लाइ बजट में को ख़ासि रिलीफ नाहे ॾिनो वियो। लॻे थो त ईंदड़ महीननि में हुकूमत जी बजट जे करे विचोलो तबिको ॾुखियाईनि में पवण वारो आहे।
सिंध में पानी की खोट अञा ताईं ख़त्म नाहे थी सघी। सॼे सिंध में एहतजाजन जो सिलसिलो हलंदड़ आहे। मीरपुर बठोरे तालुके ऐं लाड़पट्टी समेत समूरी सिंध में पानी की शदीद खोट खिलाफ़ मीरपुर बठोरे की तारीख़ में पहिरियों भेरो वॾी तइदाद में औरतनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ऐं आबादगारनि हारियुनि सूफ़ी शाह इनायत शहीद जी मज़ार ते पहुची सुकायल सिंध खे पाणी ॾियारण लाइ जदोजहद जो वचन कयो। जंहिं बाद औरतनि सारा ज़ौर, सुमेरा ज़ौर, बेनज़ीर आकाश ज़ौर, सहाफ़ी नेमत खोड़ो ऐं आकाश ज़ौर जी अॻुवाणी में झोक शरीफ़ खां मीरपुर बठोरे शहर ताईं 11 किलोमीटर पैदल मार्च करे मीरपुर बठोरो शहर पहुची शहर जे मेन स्टॉप ते सिजावल हैदराबाद रोड ते सख़्त गर्मी में 3 कलाकनि ताईं धरणो हंयो वियो। उन दौरान मीरपुर बठोरो खे पाणी ॾियो, सिंध खे पाणी ॾियो, पाणी ख़ातिर झेड़ो आहे, पाणी नाहे छो भला, करबला करबला ऐं सुकायल सिंध खे पाणी ॾियो जी सख़्त नारेबाज़ी कई वई। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। पैदल मार्च में शरीक औरतनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि जो झोक शरीफ़ खां मीरपुर बठोरो ईंदे रस्ते ते ठाराणी स्टॉप, चोरवाह स्टॉप, भॾो स्टॉप ऐं अछी मोरी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोठाण समेत औरतनि ज़बरदस्ती इस्तक़बाल करे मथनि गुल निछावर करे नारियुनि ऐं ॿिनि अॻवाननि खे अजरकूं ओढायूं। जॾहिं त मीरपुर बठोरो पहुचण ते माण्हुनि मार्च जी अॻुवाणी कंदड़ नारियुनि ऐं अॻवान जो भरपूर इस्तक़बाल करे मथनि गुलाब जा गुल निछावर करण खां अलावा नारियुनि ऐं ॿिनि अॻवाननि खे अजरक ऐं लौंगियूं ओढायूं। मीरपुर बठोरे में धरणे खे ख़िताब कंदे सारा ज़ौर, बेनज़ीर ज़ौर, सुमेरा ज़ौर, रफ़िया पलीजो, कामरेड अम्बरीन, हीर आज़ाद, पारस ज़ौर, साजिदा परिहाड़, साफ़ी नेमत खोड़ो, नवाज़ खान ज़ौर, नूर अहमद कातियार, अशरफ पलीजो, अब्दुल गनी मलाह, अब्दुल गफूर मेमण, आमिर मेमण, शफ़ी मुंद ज़ौर, दानिश दीदार, मीर बागो चांडियो ऐं ॿियनि चयो त मीरपुर बठोरो तालुके ऐं लाड़पट्टी समेत समूरी सिंध में पाणी जी शदीद खोड़ सबबि लखें एकड़ सरसब्ज़ ज़मीन गैराबाद थी भिड़भांग बणिजी चुकी आहे ऐं हारी ख़ानदान हिकु वेले लाइ परेशान आहिनि। जॾहिं त इंसानी आबादी ऐं आबी जीवत में पाणी न हुअण सबबि उन विघे मरी रहिया आहिनि। हुन चयो त पाणी खोट लाइ ख़ामोश सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खे नारियुनि जे हिन तारीख़ी मार्च खां पोइ शर्म अचणु घुरिजे। हुन चयो त आपाशी खाते जी नाअहली ऐं करप्ट अमलदारनि जी नाअहली सबबि गंज बहर कैनाल में पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। अॻवाननि चयो त सुकायल सिंध खे पाणी न ॾिनो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नवाबशाह में झीमल शाह जी पुछड़ी जे आबादकारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे इरिगेशन अमलदारनि जी अलामती तौर जनाज़े निमाज़ पढ़ाई। उन मौक़े ते मुरीद खोसो, सतार रिंद, मोहम्मद पनाह रिंद, हबीबुल्लाह, अली नवाज़ खोसो ऐं ॿियनि चयो त असां पुछड़ी जे आबादकारनि जो 6 महीननि खां पाणी बंदि आहे। फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि, ज़मीनूं सुकी बंजर थी वियूं आहिनि। जॾहिं त इरिगेशन खाते जा अमलदार मुंड जे मनपसंद आबादकारनि खे रिश्वत एवज़ पाणी ॾेई असांजे शाखनि जो पाणी बंदि करे वेठल आहिनि। असां 1 महीने खां एहतजाज करे रहिया आहियूं पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त झीमल शाख में पाणी न छॾियो वियो त सख़्त खां सख़्त एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। जामशोरे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पिणु पाणी जी खोट बरक़रार आहे। जॾहिं त टैंकर माफ़िया पिणु पाणी जे टैंकरनि जा अघ टीण ते वधाए छॾिया आहिनि। पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि ऐं सञाह वंदनि दीदार अहमद भलाई, फ़कीर हक नवाज़ बिरहमानी, दिल मुराद बलोच, दानिश मंज़ूर थईम, अली हसन संजराणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में शाही बाज़ार खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त टाउन कमेटी जामशोरे जे एडमिनिस्ट्रेटर असगर भंड जी नाअहली सबबि अवाम पाणी ढुक लाइ परेशान आहे। गुज़िरियल 1 महीने खां शहर जो पाणी बंदि पियल आहे। वाटर सप्लाई मशीन जो सिर्फ़ु 1 मोटर हली रहियो आहे, जंहिं मां बि मख़सूस माण्हुनि खे सरकारी टैंकर वसीले पाणी फ़राहम कयो पियो वञे। रहवासी पाणी भरण लाइ यूनिवर्सिटियुनि जो रुख कनि था, जितां यूनिवर्सिटियुनि जा कार्ड ग़रीब माण्हुनि खे दड़का ॾेई मोटाए छॾनि था। हुननि चयो त जामशोरे जे रहवासियुनि खे पीअण जो पाणी न मिलण जा ज़िम्मेवार टाउन एडमिनिस्ट्रेटर, DC जामशोरो ऐं पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार आहिनि, जेके शहर जो पाणी बंदि करे सियासी वॾेरनि जी विंगार पिया वहनि।
त जीअं माण्हू पाणी लाइ सियासी वॾेरनि जे दर ताईं वञनि ऐं वॾेरनि खे बलदियाती इलेक्शन में फ़ाइदो मिले। हुननि मुतालबो कयो त जामशोरे में पाणी खोड़ जो नोटिस वठी जामशोरो टाउन जे नाहिल ऐं करप्ट एडमिनिस्ट्रेटर असगर भंड खे हटायो वञे। गोलार्ची में दिहाड़ी ते कम कंदड़ तगारी मज़दूरनि महांगाई वधण ऐं उजरत में इज़ाफ़ो न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी शहीद फाज़लराव चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते अब्दुल्लाह ज़ैदपुर, रियाज़ तुनियो, गुलहसन जत ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई जे करे तमामु घणियूं परेशानियूं थियूं पियूं आहिनि। ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल थी वई आहे। जेका मज़दूरी मिले थी उन मां घर जो ख़र्च हलाइणु ॾुखियो थी पियो आहे। हुकूमती नाअहली सबबि अटो, गिह, खंड ऐं पती समेत ॿियो राशन नथा वठी सघूं। हाणे मज़दूर जी दिहाड़ी घटि आहे। हुननि घुर कई त तगारी मज़दूर लाइ स्पेशल अलाउंस ॾेई तगारी मिस्त्रियुनि जी उजरत वधाए 1500 ऐं तगारी मज़दूर जी 1000 करे रिलीफ फ़राहम कयो वञे। हिंगोरजा जे शेख पाड़े में राति देर सां 6 नामालूम हथियारबंद वापारी रोशन शेख जे घर में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए तशदुद जो निशानो करे घर मां 15 तोला सोना ज़ेवर, 3,50,000 रुपया रोक, 1 लाइसेंस वारो पिस्तौल, मोबाइल फ़ोन ऐं कुझु ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि ऐं दुकानदारनि शटर बंदि हड़ताल करे रैली कढी एहतिजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि रफ़ीक शेख, काशिफ़ शेख, ज़मीर मेमण ऐं ॿिनि चयो त शहर में बदअमनी वधी वई आहे। चोरियुनि ऐं फुरनि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। पुलिस शहरनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम साबित थी आहे। मीरपुर ख़ासि में IBA टेस्ट ज़रिए 50 खां 54 मार्कूं खणंदड़ JST उमेदवारनि खे फ़ेल करण ऐं सूबे में ॿिटी पॉलिसी वारे अमल ख़िलाफ़ मुतासिर फ़ीमेल उमेदवारनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे ज़ोबिया अयाज़, प्याम यासिर, अक्सा मेमण, परवीन राबेल, मरियम शरीफ़ ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां मेरिट जी मुकमल लताड़ कंदे सूबे ऐं मीरपुर ख़ासि तहलके में ॿिटी पॉलिसी क़ाइमु करे मुस्तहक़ उमेदवारनि जी हक़ तलफ़ी कई वई आहे। असां IBA टेस्ट में 50 खां 54 मार्कूं खयूं पर असांखे फ़ेल करे ऑर्डर न ॾिना विया। IBA जी वेबसाइट ते मीरपुर ख़ासि तालुके जूं 70 GST जी लिस्ट पिणु जारी कई वई पर उन जे उबतड़ डायरेक्टर एजुकेशन पारां रुॻो 45 ॼणनि खे GST ऑर्डर जारी कया विया आहिनि। ॿियूं सीटूं कहिड़ी पॉलिसी तहत ॿियनि तालुकनि खे ॾिनियूं वियूं आहिनि उहा सरासर ज़्यादती आहे। हुननि चयो त हिन वक़्तु पॉलिसी खे तब्दील कयो वियो आहे। हार्ड एरिया उमेदवारनि खे टेटरी ते पास कयो वियो आहे। 50 खां 54 मार्कूं खणंदड़ उमेदवारनि खे फ़ेल कयो वियो आहे जेको ज़ुल्म आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर।